बंदो यादगार हेच आजा दीन खाह मुजीन हार बेतुरामल तो में बल बेदादियेस्त मेहनतो बेदादियो बर्बादियेस्त चे तू मुझा सुना हबीब हाले अखिन ताराज़ खुली व्यागन पर्दा खटी व्यागन दिलबर मुखे पली गुलामी में कबूल कयो हाले मां समझा तो हजार आजादियों अम्हा जे गुलामी जे मथा कुर्बान करे छड़िया ए जहारा जिंदा कर दस अस्तफा खास कर द आमुरा खासा मुरा ए महबूब अव्हा जी निगाह है जो अव्हा के ते नजर विझो त मके खास करे छडींदा हो जिया अव्हा जी हिक नजर मु आम के खास बनाए छडियो जॾहिं हथ न फिरियो हो त मुखे का खबर कान थे पई हाणे तव्हां अखियुनि ते हथ फिरियो आ त मां ओहो थो ॾिसां जेको आम नथो ॾिसी सघे कहा सिद्दीक ने सरकार आमन्ना वसदकना मेरे मौला मेरे मुख्तार आमन्ना वसदकना महबूब जे मथा ईमान आंदई हाणे अबू बकर से छा कयो जिया जो ईमान आंदई राज जो खुली पियो घर व्यो जेका दौलत जम पूंजी अशरफियों चांदी सोन जो कुछ नकदी हुई वह सब खड़ी महबूब जी बारगाह में आयो अस्के या रसूल अल्लाह ही मुझे तरफा हदियो आ महबूब वा पंजे मिशन वा पंजे प्रोग्राम में जो कुछ हुकुम फरमाइंदो विंदो मां खर्च कंदो विंदुस ही मुस्तफा अव्हा जी मिल्कियत सुभान अल्लाह जने अबू बकर सिद्दीक जे दोस्तन जेके उते साईं जा ताजर बिया दोस्त हा नौजवान मक्के जा ओए शाम जो अची समझाण लगा सुन के खबर पई अबू बकर चरियो त कोन थी वियो हे तो छा कयो आ बियो त तुजी मर्जी आ जिया कर भले मजहब मटाई उन ते ईमान आंदो थई पर तोखे या त खबरा तिजारत जो उसूल आ जेकने जमा पूंजी इन्वेस्ट हुंदी त व्यापार पे हलंदो जे न हुंदो त पो व्यापार बना ली सकदो त तू त ये सुन्नू थी विंदे कुछ न रहंदी असी तुजा हमदर्द आयो तुजा दोस्त आयो तोखे समझण आया हो इन कम खां मुड़ी वन जेके तो पैसा पंजे दोस्त मोहम्मद के दिना हिन उन खां वापस वठिया थोड़ा थोड़ा भले दीस पर सजो तो कुछ कुर्बान करे आयो आ यो तोखे समझण आया हो शायद तो जज्बात में अचियो कदम खयो आ असा तोखे यादगिरी जान आया हो एड़ो कम न कर अबू बकर सिद्दीक जी गाल बुधी फरमायो जे कने अव्हा मुटा सच्चा दोस्त आयो हमदर्द आयो ऐ मूसा हमदर्दी कयो था दोस्ती जी दावा कयो था त पो मुजी गाल कर न खोले बुधी छडियो आइंदा मुझे ऐ मुझे महबूब जे मामले में तव्हां न गाल्हाईंदो चौथा त मुंहिंजा दोस्त त पो ॿुधो मुझे ऐं मुझे महबूब जे मामले में कोन ॻाल्हि साईं पोइ माल चितवा बेवकूफ हो भले दुनिया जा ठिकर भितर गॾु कयो मुंहिंजी कुझु ॿी घुर्जा तोखे छा घुर्जे बेटाई तो फरमाए माण्हू घुरन माल आओ सब ॾींहं घुरा सुपुरी दुनिया ते हे दोस्त ता फिदा कया फिलहाल कयु सुना उन हाल पसणो ता प्रिय थियो मुखे माल कोन खपे मुखे मुझे प्रिय महबूब जी निगाह रज़ा खपे ओहो राज़ी हुजे मुखे सब कुछ दोस्त मोकला उन जी तो गाल जी तमन्ना हुई त हे मजहब मटाए वापस मोटी अचे सोचो हे असा जी गाल त कोन बुधे असा के रदो पाप तो करे छे
हाणे हलो त इन जे पीउ खे हली समझायो उस्मान अबू कुहाफा अञा मुसलमान कोन थियो आ अखिन खां साईं वेही वियो हुयो नज़र घटजी वई ही हे सभई दोस्त गॾी आयसि ओ अबू कुहाफा तोखे ख़बर आ छा पियो थे तुझे पुत्र अबू बकर मोहम्मद सां दोस्ती जो नातो निभाए हाणे उन जो कलमो पढ़ियो आ एक अल्लाह जी बंदगी जी दावा कया पर वडी गाल यहां त तुझो सजो माल खणियो न खेडई हाणे असां त समझायस पर नथो समझे हाणे तू पी ही तू सख्ती करी तू चईस वापस माल वठी चे न त तू बि सुन्यो थी वेंदे कुछ तो वट कोन रहंदो चंद ॾींहंनि खां पोइ फाकन में अची वेंदो बुखुल में अची वेंदो अबू कुहाफा या ॻाल्हि ॿुधी जेके उनखे ॻाल्हियूं चयूं वयूं कावड़ में कन ॻाढ़ा थी वियसि इंतज़ार में वेठो आहे अबू बकर अचे त मां उनखे चवां त इहो छा कयो शाम जो टाइम आहे अबू बकर सिद्दीक साईं सुना घर में आया पियो इंतजार में बैठो आ अबू बकर ही हाओ बाबा मो बुधो आ त तो पंहिंजो माल सजो पंहिंजे दोस्त मोहम्मद खे ॾेई छॾियो आ सल्लल्लाहु अबू बकर सिद्दीक साईं समझी वियो त मुंहिंजे यारनि जो भलायूं वो आया शायद कम करे विया साईं हिकमत भरियो जवाब ॾिनो त बाबा तव्हां मुंहिंजा बाबा साईं आहियो अव्हां जी का घुर्ज हुजे अव्हां जी का ज़रूरत हुजे मां अव्हां जो पुट या हुकुम कयो जेका शइ चो माता खे वठी चई न अबू बकर तू मूंखे ॿुधा मुझे सवाल जो मुखे सिद्धो जवाब दे त तो पैसा पंहिंजे दोस्त खे ॾिना आहिनि या न अबू बकर सिद्दीक साईं चयो बाबा छाजा पैसा छाजा डोकड़ छाजो माल केड़ो सोन केड़ी चांदी मुंजी हुजे त मां कंहिंखे ॾियां जंहिंजी ॻाल्हि था कयो मुंहिंजी जान बि उन जे ग़ुलामीअ में आ मुंहिंजी जान बि उन जी आ हो त मुंहिंजे जान जो मालिक आ पोइ जेको जंहिंजी जान जो मालिक हूंदो आ पोइ उन जो माल बि उन जो न बल्कि उन जे आका जो हूंदो आ माल मुंहिंजो आहे कोन त माल त मुंहिंजो आहे मुंहिंजी जान बि उन जी आ जंहिंजे बारे में चओ था मुंहिंजी जान जो बि मालिक हुआ त मालिक त उहो हूंदो आहे जेके पंहिंजो आज़ाद हुजे मां त हुन जो ख़रीद कयल बानो आहियां त पोइ जो कुझु मुंहिंजो आहे सो उन जो सुभान अबू कुहाफा खे ॻाल्हि ॿुधी ॾाढी कावड़ आई कावड़ में सख्त लफ़्ज़ चयई त इहो ॾाढो ग़लत थियो आहे इन मुहम्मद माअज़ल्लाह असां के त सुन्नो करे छडियो लफ़्ज़ चवण लगो अबू बकर सिद्दीक जी ज़ाते बरकात ने ए लफ़्ज़ बुदा सही कावड़ में जलाल में आया फरमायो बाबा पंजी ज़बान बंद कर एक लफ़्ज़ मां वधी कर तो बुधण चाया खबरदार वक्ति न गालाए जा ये चवण सा अना अबू कुहाफा के बेतर कावड़ गुस्सो वधी कायो उन अना कुछ लफ़्ज़ गाला सुने अबू बकर सिद्दीक तेरी कर कई पंहिंजे पीउ खे थप्पड़ चमाट जो हई तकरीब छा हई सबा चमाट या गाल सजे मक्के में फैल कुरैश मक्का जमी सरदारन के गडु कर अबू जहल चयो बाबा बुधो दिसो हे मोहम्मद जा पोइ लग जेके आहिन हिन हे कम शुरू कया असां जी पूरी अरब तारीख में ये न गुजरियो आ त के पुट पंहिंजे पीउ खे चमाट हई असां जी असबियत असां जो कानून ये कदे कोन थियो आ हिन अबू बकर पंहिंजे पीउ जी बेइज्जती कान बल्कि असां पूरे अरब खे गोया बेइज्जती जो निशानो बनायो आ हाणे फैसलो वहवार थींदो हलो त इन जे दोस्त मोहम्मद वट हलऊं था ऐं उनखे चऊं था तू जो गुलाम सदाए थो तू जो सदाए थो हिन ही कुथो कम कयो आ असां खे फतवा ऐं फैसलो गॾजी सजी पूरी कंपनी वठी महबूब आया अबू बकर हीअं कयो आ
हाणे फैसलो मोहम्मद फरमाए थधा थियो अबू बकर खे अचण आया अबू बकर बुधा तो पंहिंजे पीउ खे चमाट हई आया न हे तुंहिंजी क़ौम वारा तुंहिंजे मथां दाहिन अस्ती या रसूल अल्लाह मु चमाट हईया ये जेको चवन था सो सच्चा अबू बकर तू तरक़ीकुल क़ल्ब नरम दिल पुतो पंहिंजे पीउ जी बेइज्जती कया जंहिंजे लाइ अल्लाह जो क़ुरान हुकुम थो ॾे त उनखे उफ बि न चओ तो उनखे चमाट हईया इहो कीअं कई अस्की मुंहिंजा सुहिणा हबीब मूं पंहिंजे पीउ खे वाक़िअतन चमाट हईया थप्पड़ हईया पर मुंहिंजा महबूब मूंखे इन अमल ते का पेशेमानी का बि शर्मिंदगी शर्मिसारी न आहे बल्कि फ़ख्र मु पंहिंजे पीउ खे चमाट हईया मूंखे फ़ख्र मूंखे का शर्मिसारी काली अबू बकर इहो मामलो छा अस्की मुंहिंजा सुहिणा हबीब अल्लाह जी इज्जत जो कसम या त मूं उनखे चमाट हईया जे उन वक्त मुंहिंजे हथ में तरार तलवार हुजे हा त चमाट जे बजाए उन जो तलवार सां सिरो कलम करे छॾिया चमाट हथ में तलवार कान हुई अबू बकर एडी वली कावड़ एडो वलो गुस्सो मामलो छा है अस्की मुंहिंजा साईं जे मामलो मुंहिंजो ऐं बाबे जो ज़ाती हुजे हा त मां पुछां कोन हा बाबे जो हक़ जीअं चवे मां सब्र कयां हा उन जी रज़ा में राज़ी रहा हा मामलो मुंहिंजो ऐं मुंहिंजे पीउ जो ज़ाती न आहे मामलो मुस्तफ़ा इहो आहे जो इन अव्हां जे शान में कुझु सख़्त लफ़्ज़ चया मां अबू बकर सिद्दीक़ जे ईमान जी खैरतिया तकाज़ा या गाल गवारा न कई जो महबूब अवां के को घुट घट वध चवे ऐं मां बुधी वेठो चुप करे मुस्कुराया ये न थियो खुदा जी इज्जत जो कसम मुस्तफा मुझे हथ में तलवार हुजे हा त पंहिंजे पीउ जो सिर कलम करे छॾिया हा उनखे ये जिंदा कोन छॾिया उन अवां जे बारे में कुछ सख्त लफ़्ज़ ॻाल्हाए अबू जहल कंपनी वारन चयो बाबा ॾिसो हाणे त एतराफ़ कई न मुजरिम पाण तो चवे त मूं जुर्म कयो आ हाणे फैसलो ॿुधा मोहम्मद देर न कर असांखे ॿुधा वहवार ॾे महबूबन थोड़ी देर जे लाइ अखियूं बंद कयूं अल्लाह जी ज़ाते ववल का फरमाए मुंहिंजा हबीब फैसलो हाणे तू पाण पंहिंजी मर्ज़ीअ जो न ॾिजां हाणे फैसलो तुंहिंजो न अव्हां जो फैसलो बि एतबार जो आ पर हाणे मुस्तफा अबू बकर जो ऐं उन जे पीउ जो ज़ाती मामलो नाहे मामलो महबूब तुंहिंजी इज्जत जो आ तुंहिंजे नामूस रिसालत जो ऐं मां अल्लाह वाइदो कयो आ मुस्तफा जो कुझु तुंहिंजे लाइ चयो वेंदो दिलबर तूं जवाब कोन ॾींदे फैसलो मां अल्लाह पाण ॾींदो वेंदुसि तुंहिंजी इज्जत जो मामलो आहे फैसलो मां अल्लाह ॾींदुसि फतवा मुंहिंजी जारी थींदी ऐं फैसलो मां अल्लाह कहिड़ो ॾींदुसि अल्लाह जी ज़ाते बाबरकाफ़ जिब्रील अमीन खे मोकिलियो जिब्रील हीअ मुंहिंजी फतवा खणी वञ मुंहिंजे महबूब जी बारगाह में वञी पेश कर ऐं मुस्तफा खे ॿुधाए त इहे जेके कुरैश मक्का गॾु थिया आहिनि अबू बकर सिद्दीक़ जे मुखालिफ़त में आया आहिनि चवनि था त वहवार मिले फैसलो ऐं फतवा थी त मां अल्लाह जो फैसलो अटल आहे हाणे मां फतवा थो ॾियां कहिड़ी ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिम मिन्हु व युदखिलुहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु उलाइक
उलाइका हिज़्बुल्लाहि अला इन्ना हिज़्बल्लाहि हुमुल मुफ्लिहून। फतवा आई मुझा हबीब ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर। ये नथो थी सके त को मुखे मनी अल्लाह करे मनी ऐं क़यामत जे ॾिहाड़े ते बि ईमान आणे, यानी उनखे अल्लाह जे हुजूर में हाज़िरीअ जो बि यकीन हुजे। ऐं पोइ वरी युवादून मन हादल्लाह व रसूलहू, दोस्ती उन्हनि सां लगाए, ताल्लुक उन्हनि सां लगाए, दिल जो नातो उन्हनि सां रखे जेके अल्लाह ऐं उन जे रसूल जा मुखालिफ हुजनि। पो भले उन जे मुखालिफन में मुखालिफत कंदड़ वलौ कानू आबाहुम, अगर उन जा अब्बा ॾाॾा अगर मुखालिफ आहिनि त उन्हनि खे छॾे ॾींदो। अबनाहुम, पुट ऐं पोटा मुखालिफ आहिनि त छॾे ॾींदो। इखवानहुम, चाहे भाइर ऐं भाट मुखालिफ हुजनि छॾे ॾींदो। अशीरतहुम, मिट माइट मुखालिफ हूंदा उन्हनि खे छॾे ॾींदो। छाकाणि त मुस्तफ़ा तुंहिंजी ऐं मुंहिंजी इज़त इन्हनि तमाम इज़त वारनि रिश्तनि खां वधीक आला ऐं बाला आहे। सुभान अल्लाह। अब रिश्ता जिन जी इज़त पीउ मां जो रिश्तो, इन जी इज़त केॾी आहे, केॾी इज़त इन रिश्ते जी। मुझे मदीने जे मीर फरमायो, जेकॾहिं पीउ पुट खां नाराज़, भले उहो निमाज़ी हुजे, पुट 5 वक्त निमाज़ जो पाबंद हुजे, रोज़ा रखंदो हुजे, शरीफुल नफ्स हुजे, साहिबे तक़वा हुजे, हाजी हुजे, केॾो बि नेककार हुजे, कंहिं मामले में पीउ उन खां नाराज़ आ, मुझे आका फरमाए अल्लाह उन खे कॾहिं बि जन्नत में दाख़िलो कोन ॾींदो। निमाज़, रोज़ो, हज, ज़कात, खैरात सभई कम ज़ाया, पीउ नाराज़। मुझे आका फरमाए पीउ जन्नत जो सदर दरवाजो वा, विचूं दरवाजो वा। जे चाहियो त जन्नत जो विचूं दरवाजो तव्हां जे मथां खुलियल हुजे त पोइ पंहिंजे अब्बे खे राज़ी, पंहिंजे पीउ खे राज़ी कयो। इहा उन जी इज़त, एॾी इज़त अबा कंहिं इज़त कई आहे, इहा अल्लाह उन खे इज़त अता कई आहे। सुभान अल्लाह। मां सुभान अल्लाह। जॾहिं फतह मक्का पे थी, मक्के में जॾहिं मुस्तफ़ा करीम सहाबा सां गॾु दाख़िल पे थिया, काफ़िर सभु लिखी विया हुआ। हाणे महबूब फातिहाना अंदाज़ मां दाख़िल पिया थियनि त हिकिड़ो सहाबी महबूबनि जे सवारीअ खां टोड़ंदो अॻु में पियो वञे खाने काबे। खाने काबे के वनी भित के चुमी ॾिनई, खाने काबे जी दीवार के वनी चुमी नहीं। मौबन साहब के फरमाए हेॾे तो यो छा कयो, ये छो चुमी ॾिनई खाने काबे के सुबह सां खां अॻ में। जे सोना मुंहिंजी हिकिड़ी बास बासल हुई, मुझी हिकिड़ी तमन्ना हुई, मु अल्लाह जी रज़ा जी मुताबिक खुदा जी बारगाह में अर्ज कयो हो, मौला जेकॾहिं इहो ॾींहुं आयो त मक्के में असां इज्जत सां फातिहाना अंदाज सां दाखिल थियासीं, छो त दिलबर मक्के में असां जो घर आ, मुंहिंजा बच्चा मक्के में रहनि था, असां जावासी निपनासी इते इन मक्के सां खुदा जे घर सां मोहब्बत आ। या दिल में मुबास बासी ही त जेकॾहिं अल्लाह इन फातिहाना अंदाज सां असां खे मक्को फतह करायो त मां खाने काबे जो तवाफ बि कंदुसि त उन खे चुमी
फरमाए छो चुमी नहीं सही मां समझा तो त या खाने काबे जी इज्जत इन चुमी सां अल्लाह राज़ी थी हुजूर खां वज़ाहत पुछी तवज्जो सां ॻाल्हि ॿुधजो हदीस पाक जो ज़िक्र अठली का ता रिवायत ई कोन ॿुधाया का आखण मौबल पुछो तो छो चुमी ॾिनी चईसी इन जे लाइ त रब राज़ी थे इन में वॾो सवाब आहे खाने काबे जो शरफ आहे उन जी इज्जत फरमाए जे कने मां तोखे इन खां वधीक इज्जत वारी जाइ एड़ी जाइ ॾिसां जो उनखे तू चुमी दी उन खां वधीक तोखे इज्जत ऐं सवाब मिले इन खां वधीक इज्जत वारी जाइ अब आप समझो गाल की खाने काबे जी भित ओ मुल्तजिम के पकड़े चुमी थो दे अल्लाह जो रसूल तो फरमाए इन खां वधीक इज्जत वारी जाइ तोखे दसिया हाओ या रसूल अल्लाह दसियो पाण फरमाए तुझी अमल जिंदा हाओ या रसूल अल्लाह फरमाए वञ तू उन जे पेरन के चुमी दे इहा तुझे लाए खाने काबे जे भित खां वधीक इज्जत जी जाइ सहाबी रोन लगो अर्ज की या रसूल मुझी अमल अना मुशरिका है अना उन ईमान कोन आंदो आ फरमाया उन जो अमल उन सां थे तू चुम्मी उन जे पेरन खे ॾींदे खुदा तुंहिंजे लाइ जन्नत में महल जोड़ाए छॾी अल जन्नत तहत अक़दामुल उम्महा जन्नत माओ जे कदमन जे हेठां अबा एहड़ी का इज्जत दुनिया में के बे रिश्ते के मिली है या इज्जत के नहीं चो अल्लाह इज्जत दी के नहीं आबा बाबे जी इहा इज्जत अमर जी इहा इज्जत ये रिश्तेदार मुझे आका खा पुछो या रसूल अल्लाह माओ विसाल करे वने तब माओ जी जगह ते इज्जत के जमी रिश्तेदारन में पण फरमायो अल खालत बिहक़िल उम्मे माओ जी भेड़ यानी मासी उहा माओ जी मंजिल ते अल खालत बिमंजिलतिल उम्मे माओ जी मंजिल ते मासिया हाने इन मासी जी इज्जत अब माओ जेतरी कयो या इज्जत के रिश्ते जे दसी अल्लाह जे रसूल रतन जी इज्जत दिसो मौबल खां पुछो या रसूल पीउ जे विसाल खां पो उन जी जाइ ते इज्जत जे लायक केरा पाण फरमाए पीउ जो भाव उन तुंहिंजो चाचो तुंहिंजे पीउ जे बराबर अर्ज की या रसूल अल्लाह बिन रिश्तन में पाण फरमाए सस जे तोखे पंहिंजी न्याणी ॾिनी आ सहरो जे तोखे पंहिंजी न्याणी ॾिनी आ उहा तुंहिंजी सस उहो तुंहिंजो सहरो तुंहिंजे पीउ माउ जेतिरी तोखां इज्जत लहणनि था ये रिश्तन जो इज्जतूं आहे यो रिश्तन जो वक़ार ये सब रिश्तन जा वक़ार इज्जतूं ॿुधाइण वालो अल्लाह जो रसूल केरा ॿुधायो अल्लाह जो रसूल पर खुदा जी ज़ाते बाबरका फरमायो ए ईमान वारो गाल चिट्टी ऐं ज़ाहिर ऐं साफ ए सब इज्जत जे लायक रिश्ता आहिनि पर इन्हनि रिश्तेदारन मां को मुंहिंजो ऐं मुंहिंजे रसूल जो मुखालिफ थी वञे दुश्मन थी वञे गुस्ताखी कंदड़ थी वञे त पोइ उन पुट खे बि छॾे ॾियो उन मिट खे बि छॾे ॾियो उन चाचे खे बि छॾे ॾियो उन भाव के बि छॾे ॾियो हाणे इहो तव्हां जो अब्बो अव्हां जी माउ इन इज्जत जे लायक नाहे जो मुस्तफा के अवां घटि कयो उन खे वधीक इज्जत ॾियो सभिनी इज्जतुनि खां मुंहिंजे महबूब जी इज्जत आला ऐं बाला आहे बाबा पीउ खे बि छॾे ॾियो माउ खे बि छॾे ॾियो त बाक़ी कहिड़ो मुअज़्ज़िज़ बाकी केड़ो मोतबर पो तू अन्या पंहिंजे धंधे धाड़ीअ जे करे
अञा पंहिंजे वापारीअ जे करे चंद ॾोकड़नि जे करे दुनियावी मनफ़अत ऐं माल जे करे रुगो अखियूं बूटे चई मुंहिंजो छा वञे त इहो तोखां क़यामत जे ॾींहुं पुछा कई वेंदी तुंहिंजे ईमान जूं कुझु तक़ाज़ाऊं हुयूं कुझु घुर्जूं हुयूं मुंहिंजे महबूब सां मुहबत जो मयार हुयो तो ईअं त चयो पे रसूल ख़ुदा जी ग़ुलामीअ में मौत बि क़बूल आहे पर तो मुस्तफ़ा जे दुश्मन सां तअल्लुक़ बि कोन छॾियो हुयो त पोइ तू छाजो मोमिना अल्लाह जी ज़ाते बाबरकात फैसलो फरमायो मुंहिंजा महबूब अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे पीउ खे चमाट आया पीउ जी इज्जत ॿुधाइण वारो बि मां अल्लाह आहियां पर मुंहिंजो फैसलो आहे अबू बकर जेका चमाट खईं इहो गुनाह हुया जुर्म न आहे बल्कि इनखे ईअं करण जी तौफ़ीक़ व अयदहुम बिरूहिम मिनहुम अल्लाह पाण तौफ़ीक़ ॾिनी आहे उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान उन जे क़ल्ब जे उन जे दिल जे अंदर या ईमानी गैरत मु अल्लाह रखी आहे जे मां तौफ़ीक़ न ॾियां सां त अबू बकर खे तौफ़ीक़ कान मिले हा अबू बकर पंहिंजे पीउ खे चमाट हईं इहो मां अल्लाह जी मशीयत ऐं तौफ़ीक़ जे ऐन तक़ाज़ा मुताबिक़ पोइ मौला अबू बकर सिद्दीक़ खां तो राज़ी न त पंहिंजे बीउ जी बेइज़्ती कई आहे रब फरमायो रदी अल्लाहु अन्हुम व रदू अन्हु जेके अबू बकर सिद्दीक़ वांगुरु कंदा मां अल्लाह उन्हनि सभिनी खां राज़ी आहियां रुगो मां राज़ी कोन आहियां बल्कि मां अल्लाह जी चाहत इहा आहे त इहे बि मूंखां राज़ी रहनि सुभान अब अल्लाह जी रज़ा त हर को चाहे पर खुदा चाहे तो त इहो बि राज़ी मुस्तफ़ा है भले नाराज़ हुजंसि का परवाह न आहे मां अल्लाह राज़ी हां अबा पोइ जेकॾहिं खुदा राज़ी हुजे पोइ कंहिंजी कान कढबी हां वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो शान वो असां जे दिल जी तमन्ना भी आ हुजे मुंहिंजा महबूब थियो मूंखां राज़ी दुनिया नाराज़ थींदी त छाहे मूंखे शल घोट तूं गॾु रहाई मूंखे शल घोट तूं गॾु रहाई जेन दुनिया गॾींदी त छाहे चो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चो तू खुदा जो खुदा पाक तुझो कर मक़बूल ही अर्ज़ जो जे मरा तू अची लोल लट जा जे मरा तू अची लोल लट जा जिन दुनिया लटींदी त छाहे मुंहिंजा महबूब थियो मूंखां राज़ी दुनिया नाराज़ थींदी त छाहे ओहो मुंहिंजो दिलबर हबीबा ए तुंहिंजा मिट माइट ए तुंहिंजा दोस्त भाइर भाइटिया भाइर चाचा सभई मामा पंहिंजा रिश्तेदार तोखे क़ब्र में लागे तुंहिंजे मथां मिट्टीअ जा मण वराए मथां बीठा हूंदा अंदर छा पियो थिए उन्हनि खे ख़बर बि कान्हे तोखे को छॾाइण वारो कोन हूंदो तोखे को विरू वञण वारो कोन हूंदो उन कारे कलर में अगर को मेहमान बणजंदो ऐं तुंहिंजो अवजो ऐं आसरो थींदो त मुहम्मद मिठे जी ज़ात ईंदी सुभान हे सब तुंहिंजो करम आहे साईं जो थो मिठड़ा मदीने सदाई या कड़ी कुर्ब वारी न कटे जा या कड़ी कुर्ब वारी न कटे जा जेन दुनिया कटींदी त छाहे अब्दुल रज़ाक उन जी अमर वञण पे 7 तारीख़ ते उम्र ते खुदा उन्हनि खे पंहिंजे हबीब जो दर इज्जत ऐं मोहब्बत सां नसीब फरमाए मुंहिंजा अता या खुदा जी मर्ज़ी जंहिंखे घुराए
या मालिक जी मर्जी आहे। अल्लाह ताला असां सभिनी खे दिलबर जे रोज़े अतर जी दीदार नसीब फरमाए। अल्लाह खदीजा ते बाबरका फरमाए मुझा हबीब मां अबू बकर खां राज़ी आहियां, अबू बकर मूंखां राज़ी आ। मौला पो हाणे ही चवन था असां इन सां ताल्लुक़ ख़त्म कंदासीं, सोशल बाइकाट कंदासीं। अबू बकर सां वहमार कारोबार वापार भक्त बिरादरी सब बंद, को भी कबीलो खाइंदो पियंदो कोन। रब फरमाए मुझा हबीब मूंखे ऐं मुंहिंजे अबू बकर खे इन्हनि काफ़रनि जी परवाह नाहे, अबू बकर इन्हनि जो नाहे। उलाइका हिज़्बुल्लाह अला इन्न हिज़्बल्लाह हुमुल मुफ़्लिहून। मुस्तफा अबू बकर तुंहिंजो ऐं मुंहिंजो आ, मां ऐं तूं अबू बकर जा आहियूं। सुभान वो साईं अब देर कान कही है, यार के नाम पे मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला, यार के नाम पे मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला। मंजिले इश्क़ो सिद्दीक़ का रहबर रदी अल्लाह ताला अन्हु, रदियल्लाहु ताला अन्हु, रदियल्लाहु ताला अन्हु। पाँव रख दिया सांप के ऊपर, जहर का सदमा सह लिया दिल पर। तू रुगो मां कोले जे मथा पे रखो तो खबर खजी। असांजो ईमान सही एतिरो आहे, पेर में कंडो तो लगे त असां एॾो था दाहूं कयो ख़ुदा पियो ख़ैर करे। वो हमरा के हिकिड़े खे कंडो लॻो, अची तो दाहूं करे, माण्हू सभु गल थिया बा छा थियो अथई, यार कंडो लॻो आहे पेर में। चिप कंडो हेॾो सालो मुड़ुस लॻो पियो आहे, तोखे कंडे में एॾो दाह चे। यार ॻाल्हि इहा आहे, मुंहिंजो नालो आहे अयूब। छा नालो आहे मुंहिंजो? अयूब। मां सोचां थो त कंडे खां ख़ुदा इब्तिदा कई आहे, मथां अयूब समझी मूंखे शुरू थी वञे। सो मां कंडे में दाह करे जान तो चढ़ासी, मां अयूब पुट किल जो आहियां, मां अयूब अलैहिस्सलाम कोन। सो असांजो हाल आहे इहो, ख़ुदा पियो ख़ैर करे। पर वाह अबू बकर सिद्दीक़ नांगो डंग थो हणे साईं खुई नथो हटाए। छो न पियो हटाए? जो अबू बकर सिद्दीक़ तावाई अहिड़ी कई, चाहिए अन नज़र इला वजह रसूलिल्लाह, मुझा हबीब मुझी अख हुजे अवा जो चेहरो, मुझी तमन्ना है। रब फरमाए ओ अबू बकर हुआ त सभई गॾी ॾिसंदा आहियो, पर अॼु मां तोखे मौक़ो अता कयो आहे। मुंहिंजो महबूब दिलबर नबी तुंहिंजी झोलीअ में पंहिंजो मुसरे अनवर रखियो सुतो पियो आहे। हाणे तुंहिंजूं अखियूं आहिनि, मुंहिंजे महबूब जो चेहरो आहे, को टियों तुंहिंजे विच में न आहे। हाणे ॾिसूं त तूं पंहिंजे तावा ते पूरो आहीं, इम्तिहान ज़रूर थींदो। नांग डंगण शुरू कयो, जहर पूरे जिस्म में सरायत करे जोड़न लगो रगुन में, तकलीफ थे पई। नांग चवन लगो साईं पेरो हटा, न त मां पूरो जहर पलटाई दो। साईं फरमाए जान वञे त वञे गली, पर मोहम्मद आका जे आराम में खलल न ईंदो। तडे तुझे आयासी तो विधो नांग वेरो आ, मगर यार मुझे हंज में सुतल ॾिस तकेरो आ। तडे तुझे आयासी तो विधो नांग वेरो आ, मगर यार मुझे हंज में सुतल ॾिस तकेरो आ। डंग हणी आज़ार भली ने
नाग फिक्र कोन है छो त हयाती बख्शण वारो मूं वट हाज़िर आहे जॾहिं जागंदो मुंहिंजो जानी त पोइ ख़ैर आ मगर यार मुंहिंजे हंड में सुतल ॾिस त केरो आ तॾहिं तुंहिंजे आयासी तो खाओ भली खाओ खुड़ी न खण भी सिद्दीक़ सदके थी दो रग रग घोरे रसूल ता हिते अबू बकर अजनी दो परे न खण बो हाजिर हे परवाने जो पेरो आ मगर यार मुझे गंज में सुतल दिस तकेरो आ ये दर्जा को न मिलिया हा जेकने अज अबू बकर सिद्दीक जे नाले के बुधी आशिकन जो अखियों ठरन थियो मोहब्बत वारन जी मेराज के खुदा बुलंद तो करे तो इन करे जो उन दिलबर हबीब ता सब कुछ कुर्बान करे देखारियो अब मयार मोहब्बत जो इहो मुकरर हाने सहाबा अमल करे देखारियो सहाबा अमल करे देखारियो सहाबा जो अमल छा हो मोहब्बत सा झुमी पर अर्ज कया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अज जे मुसलमान के महबूब जे शान गाण ते बो एतराजा शान बुदल सा दिल जे अंदर बेचैनी बेकरारी इस्तराब पैदा थो थे मोहम्मद मिठे जो नालो बुदल सा उन के दिल में बेकरारी थी पैदा थे तरह तरह जा एतराज हिय न कयो हुम न कयो हिय न कयो हुम न कयो पर मां तो के बुधाया मुझे महबूब जे सहाबा जो अमल छा हुयो मैं पो खुदा उन मुसलमान के समझ असी त दुआ कंदासी अब्बा छो त असां के जेको वंड मिलियो आ सो महबूब जे दर ता मिलियो आ मुस्तफा करीम दुश्मनन के भी चादर विछाए हालांकि खबर हुई त हे अबू जहल हे उतबो शेबो ए अजली बदबख्त हन पर मुस्तफा किरदार निभायो हो त तव्हां केडा बद किरदार छो न हुजो मां मोहम्मद जेड़ो सुणो अखलाक वारो को नबी न इची सके सजन सा सब कोई निभाए दुश्मन जी को दिल विंदराए अकुल के जे जी हित हदना है इहो रब रखल इंतजाम आ मिठो ॾाढो मोहम्मद जाम आ सुभान चो सुभान अल्लाह अब मुझे महबूब रहमत दो आलम जी यह अखलाकी पॉलिसी केड़ी आका तेसी तई कैसा सख्ती सा पेश नहीं दा जिस तई ओ खुली मुखालिफत दुश्मनी में बहण न चाना चे मुखालिफ जिस तई खुली न थे तेस तई महबूब उन जे सालुम सख्ती को न कंदा फरमाइंदा हा त मता मोटी पई हालांकि महबूब के खबर त के जो आखिर छा थींदो इहो ही सबब जमील उम्मत जे औलिया जे किरदार के दिसो उन्हन निगाह करम सा दिलियों फतह कयो आए छा कयो न बा के जे घर ते बंदूक सा लठ सा हमलो को न कयो के के
बेइज्जती जो हूटिंग जो निशानो कोन बनायो आ अजाई तनकीद कान कया अल्लाह जा वलियत कालू सलामा चई हली विदा आहिन पर बुधो जे कने मोहम्मद आका जो को मुखालिफ मुस्तफा जो दुश्मन अगर अवां जे सामू बकवास करे ए पोतू मुस्कुराए चुप करे हली अची त पोतू जे ईमान जो मयार नाहे पर जे कने को नथो चवे त पोतू उनखे छेड़ न पर जे कने को छेड़े तोखे त पोतू उनखे छड इहो माया मुस्तफा जो मयार चाहो जे कने को नथो चवे त खामोशी सा महबूबा गुजरी वेंदा हा पर जे कने को चई वेंदो हो त पो सहाबी उनखे जिंदा रहण कोन ॾींदा हा उनखे जिंदा रहण अल्लाह जे वलियन जो बि तरीक़ो इहो वा ओए खुदा जे महबूब जे मुखालिफन खां पंहिंजे पाण खे बचाईंदा आहिनि रिचाई फरमाए दूर तनी खां लॾे जन जी नाहे मोहर मलीर ॾे पखा तिन पापिन खां परे पराहा अॾ सा छा गई खणी छॾ जेका धना रौंधार जिनजो महबूब सां ताल्लुक न आहे असांखे छा थींदो जेको मुस्तफा जो दुश्मन आ जेको खुदा जो दुश्मन आ सो तुंहिंजो दोस्त कीअं थींदो तूं बि उन खां जान छॾा मता उन जे लपेट में तूं बि अची वञ यो तरीक़ो हुजे पर उन जे लाइ जेको सिद्धी सही गुस्ताखी ऐं मुखालिफत करे पो उनखे दुनिया ते रहण जो हक़ न आहे पर जे कॾहिं को ख़ामोश आहे अल्लाह ॼाण जे दिल में छा आहे हरू भरू तूं बि का तकवा रखण जे पोयां न पइजो मथां जो ईमान रहंदो ई ख़राब थी तरीक़ो इहो अल्लाह जे महबूब जा आशिको खुदा जे महबूब जे सहाबा पंहिंजे अमल सां ॿुधायो त आका जी मोहब्बत जो मयार छा इमाम बुखारी हदीस आंदी आ बुखारी शरीफ जी हदीस आ सही सरीह मरफू हदीस अबा ए टे सनदू बयान कयो घणियूं सनदू मुस्तलाह हदीस में सही सरीह मरफू हदीस यानी इन जे मथा रुगो एतिकाद न बल्कि लाज़मी एतिकाद रखणो आहे हिकड़े सहाबी जो अमल न कमो बेश 1500 सहाबा जो अमल घण सहाबा जो ॻाल्हायो 1500 सहाबा जो उन 1500 सहाबन में खुलफाए राशिदीन महदीन शामिल आहिनि उनमें अशरा मुबशर शामिल आहिनि उनमें अव्वलीन मिनल मुहाजिरीन वल अंसार शामिल आहिनि केडी वडी ॻाल्हि हाणे इमाम बुखारी तो फरमाए उन जो अमल छा जॾहिं सुलह हुदैबिया जे मौके ते ॻाल्हियूं पियो थियूं ता उर्वा बिन मसूद बनी सकफी कबीले जो सरदार वलो वजी हुयो ताइफ जो सरदार हो मक्के वारन जो दोस्त हो वो बुते मौजूद हो चवन लगो त तवा जे हथ में भी तलवारियूं होला मोहम्मद जे असहाबन जे हथ में भी तलवारियूं अवा जा पाण में खूनी रिश्ता आहिन खामखा खून रेज़ी थींदी जे कने मुखे चओ त मां वनी तहां जे पारे ॻाल्हाए मामलो ठाहे वलो कलाम जो माहिर वलो सरदार हो वजी हुयो चयोस गाल सही तो करी असां बि खून जी कोन था ये मामलो टरी वने गाल इंसा दा भलो आयो हदीस पाक में जिक्र सजो मजमून बयान थला जेके गालियूं बोलियूं थियूं ओए त पंजी जगह ते पर जड़े मोटी वो वापस मक्के वाला नट आयो त उन्हनि खे जेका हुन मंजर कशी करे बयान ॿुधायो ओहो मंजर सहाबा जो अमल मयारे मोहब्बत मुस्तफा तो ॿुधाए उन ॻाल्हि खे दिल सां हंडाए फरजा उर्वत इला अस्हाबिही
फक़ाल ऐ क़ौम वल्लाहि लक़द वफ़द्तु अलल मुलूक वफ़द्तु अला क़ैसर व किस्रा व नजाशी वल्लाहि अन रअयतु मलिकन क़त्तु युअज़्ज़िमुहु अस्हाबुहु मा युअज़्ज़िमु अस्हाबु मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मदन वल्लाहि इन तनख़म नुख़ामतन इल्ला वक़अत कफ़्फ़ि रजुलिन मिनहुम फदलक बिहा वजहहु व जिल्दहु व इज़ा अमरहु मुब्तदरू अमरहु व इज़ा तवज़्ज़अ कादू यक़्ततिलून अला वज़ूइही व इज़ा तकल्लम खफ़दू अस्वातहुम इंदहु व मा युहिद्दून इलैहि नज़र तअज़ीमन लहू औ कमा क़ाल चवण लगो ऐ बनु ए मक्के वारो ॿुधो अॼु मां अहिड़ो मंज़र ॾिसी आयो आहियां जो मुंहिंजी अख इन खां पहिरीं अहिड़ो मंज़र कॾहिं कोन ॾिठो हुयो। अब आइला तवज्जो कयो, हे चंद ॻाल्हियूं दिल सां हंडाइण जूं आहिनि, यादि करे छॾियो। पूरे दीन जो नुचूड़ अथव, पूरे दीन जो मग़ज़। अगर इहो अक़ीदो ऐं अमल रहियो न इंशाअल्लाह, अगर ज़ाहिरी अहकामन में ग़िफ़लत रहिजी वई तॾहिं बि उहो महरूम कोन थींदो, नेठ जन्नत में ईंदो। अगर इहा शइ रही असांजा जहिड़ा हाल अल्लाह पहिरीं ॿुधाए छॾियो पंहिंजे हबीब। रब फरमाए मुंहिंजा हबीब ला अमरुक इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून। ओ मुंहिंजा हबीब मूंखे तुंहिंजे जान जो कसम। सुभान अल्लाह, अंदाज़ त निहार। तू चंदो ही न मूंखे पंहिंजो महबूब प्यारो आहे, पर रब तो फरमाए मुंहिंजा हबीब मूंखे तुंहिंजे जान जो कसम। ला अमरुक महबूब मूंखे तुंहिंजे जान जो कसम आहे। ए जेके तुंहिंजा उम्मती आहिनि, जेके मुंहिंजा बाना, इहे बि क़ौम लूत वांगुरु पंहिंजे मस्तिन में मस्त कोन मुड़ंदा, पर दिल पर छा कया अज़ाब मोकिलिया न खणी, पर मा कान अल्लाहु युअज़्ज़िबुहुम व अंत फीहिम। मुस्तफा मूंखे तुंहिंजो अखियूं थी नज़र अचनि जो छॾे थो ॾियां। मतलब तुंहिंजा मुंहिंजा पिरकार आहिनि जो दुनिया ते हली सघूं। यो सदको आ, इज्जतूं बचूं पयूं आहिनि। मियां शुक्र कर जो खुदा तुंहिंजो मुंहिंजो सतुर रखियो आ। वरना अॻे उम्मतूं बनी इसराइल में जेकॾहिं को रात जो चोरी कंदो हो या को गुनाह कंदो हो, ज़िना कंदो हो, त सुबुह जो उन जे निराड़ ते लिखी ईंदो हो त हिन राति ही गुनाह कयो। हे त सदको आ उन मुंहिंजे महबूब जो। हज़ारे हुजूर तुझे तू फेले तरी व्या, नबी उम्मती थियण लाइ दुआऊं घुरी व्या। मता को चवे त सिंधी में मिले शेर ॿुधाए छॾई, दलील जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां कोन थो चवां, इमाम आज़म थो फरमाए। फरमाए तो अंतल्लज़ी लम्मात वसल आदमन मिन ज़ल्लतिन बिकफ़ाज़ वहुवा अबाका। सुना, आदम सोहणे बि अव्हां जे नाले जो वसीलो वठी अल्लाह खां दुआऊं घुरियो आहे। वबिकल खलीलु फ़आदते नारूहु बरदु वक़द खमीदते बिनूरे सनाका। इब्राहिम जे मथा, अयूब जे मथा, अते सुलेमान अलैहिस्सलाम जे मथा, अते दाऊद अलैहिस्सलाम जे मथा, अते इस्माइल ज़बीहुल्लाह जे मथा, मूसा कलीमुल्लाह जे मथा, नबियन जे मथा जे कुछ मेहरबानियूं थियूं दिलबर अवां जे सदके मेहरबानियूं थियूं आहिनि। सुभान।
हाणे सहाबा में अमल तो बुधाए चए तो मां जेको मंजर ॾिठो पहिरीं पुछेन तो चए तो तव्हां मूंखे सुञाणो था न हा बा तोखे सुञाणो था चए तो वफ़त्तु अलल मुलूक वफ़त्तु अला कैसर व किसरा व नजाशी अवां खे ख़बर आ त मुंहिंजे वॾनि बादशाहनि सां वास्ता आहिनि वॾनि शहंशाहनि जे दरबारनि में वेंदो आहियां नजाशी वटि वेंदो आहियां कैसर किसरा जे बादशाहनि वटि वेंदो आहियां खबर हाओ सही तो चई तू वेंदो आई चे तो मु वडियूं दरबार ॾिठियूं वल्लाह अल्लाह जी इज्जत जो कसम अन रअयतु मलिकन क़त युअज़्ज़िमुहु असहाबुहु मा युअज़्ज़िमु असहाबु मुहम्मदिन सल्लल्लाहु चे तो खुदा जी इज्जत जो कसम अज मु मंजर ॾिठो जेका इज्जत जेका तअज़ीम जेका अदब ऐं एहतराम वारो मामलो मुहम्मद जा असहाबी पंहिंजे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कन पिया अहिड़ो एहतराम मु दुनिया जे के बादशाह जी दरबार में कोन ॾिठो आहे अच्छा छा ॾिठी भला ॿुधा त सही तो खाओ मंजर अजीब हो मुहम्मदन वल्लाहि इन तनखम नुखामतन इल्ला वक़अत कफ़ रजुलिन मिनहुम फदलक बिहा वजहहु व जिल्द ज़ेर ज़बर लफ्ज़ हेडा होडा थे तमा जिम्मेदार है पढ़ो वनी बुखारी पाम बुखारी लफ्ज़ आंदा तो ओ बयान तो करे मु ॾिठो त जॾहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नक जो पाणी या कॾी ज़मीन ते पियो उछलाए त उन जा सहाबी उन जा गुलाम उन जे नक जे पाणीअ खे ज़मीन ते मिटीअ ते किरण कोन पिया ॾियनि ओ नक जो पाणी पंहिंजे हथनि में वठियो हथनि खे ईअं मलीन पिया जीअं को माण्हू अतर खे मलींदो आहे ईअं अतर वांगुरु मले पंहिंजे चेहरनि ते पंहिंजे सीननि ते मले रहा हुआ सुभान हिन मुला खुदा खैर करे न करे मिलाद ते एतराज जे में पढ़ बीर गो मुस्तफा जी सना खानी खैरात एतराज अब तू एतराज करता है ने मल ते एतराज करता खबर था है जोड़े खुदा तुझे मुंह ते तो घुमाए करे एतराज साहब करे न एतराज साहबियो वा के बुधायो के चयो त ता ये कयो खुदा जी आयत कान थी नई मदीने वाले मीर चयो हो साहबी चवन था तहां के रोगो नजर यो तो त खुदा जी आयत कान नजर थी असा ये कयो पे अल्लाह समीन बसीर आहे ताने छा खीदो आहे अल्लाह अलीम बिजात सुदूर आहे या न जे आयत नाज़िल न थी त खुदा मना बिना कोन करे डिठई बैठे ते हे छा पिया कन मुस्तफा डिठो बैठे माना तो खुदा चाहो पे अल्लाह जी मशीयत एड़ी ही हाओ सहाबी भलो था कयो मुझे दिल बर जो हक इन खा अञा वधीक इन खा भला सही ता नक जो पानी त मकरू हा यो हथन के हणी मुंह पे का पिया हणो पाड़ा फरमायो अरे अकुल जा अंधो अवा मुस्तफा के पंहिंजे कसवटी थे था मां पियो मया रखो मुजो महबूब असा जेड़ो ना है मुस्तफा जे नक जो पानी कोसरो तस्नीम जे पानी खा वधीक पाक मुजल मुजक्का आई मुजल्ला आई साफा पर एड़ो पाक जे के लगी वने उन ते न कब्र जो अजाब थे न जहन्नम जी गर्मी उन के पहुतो पहुंचाए नारे रिसालत शान मुस्तफा अज़मत मुस्तफा जश्न ईद मिलादुन नबी जारी रहेगा सुभान वाह मुझा महबूब इवा मुझे महबूब जो शान नबी शान गाए सहाबी मलहाए इन बेचारे के अन्या समझ में कोन आयो पर फेर इहो कोन है बा फर्क है कंपनी अल्लाह से वायदो जने न के शैतान के तोक विधई बीच में
तो न चयोसीं तो मूंखे तड़ियो आ हिकिड़ो मुंहिंजो तोसां वाइदो आहे लउग़वियन्नहुम अजमईन जेके तुंहिंजा बानान मां बि उन्हनि खे फेराईंदुसि जेसि ताईं मुंहिंजो वस पियो मां बि पंहिंजो टोलो वधाईंदो रहंदुसि जे तुंहिंजा बाना हूंदा रब ईअं कोन फरमाए त कोन करे सघंदे अल्लाह फरमाए कुझु तुंहिंजा थींदा कुझु मुंहिंजा थींदा पर इल्ला इबादल्लाहिल मुख़लसीन मुंहिंजा उहे हूंदा जेके मुंहिंजे महबूब ते पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे ॾेखारे अबा हुननि जी कंपनी बि हले ॾोह न आहे हर को पंहिंजे कंपनी जी ॻाल्हि कंदो आहे ऐं भले पियो करे भला हर को पंहिंजे कंपनी जो प्रोडक्ट खपाईंदो न बाबा तॾहिं त हुनजो देग जो मक़ाम हलंदो घर पियो हुनजो हलंदो पर असां चऊं था दुनिया रहे या न रहे सल मोहम्मद राज़ी हुजे सल मुस्तफ़ा राज़ी पर तो मां घटि चयो आहे बा तू त मर्दा मोमिना पर मुस्तफा जे मथा ईमान वारियूं औरतूं आना उहे सहाबिया अंसार सहाबिया मदीने जे रहा हुआ खबर पैस जंगे उहद में जो को हलियो उफवात माज़ अल्लाह महबूब जी ज़ात शहीद थी वई आ वो बेचारी गाल बुधई उन खां गंदी पाण विसरी वई जुती पाण विसरी वई दीवानन वांगुर चजन वांगुर ये धिका था बा खाईंदी डोड़ंदी हर के खां पुछे पई त मुझे महबूब जो मुखे को हाल बुधायो सहाबी मोटन पिया पुछे सा ओ बाबा मुखे मुस्तफा जो हाल बुधायो त चवंस्ता ओ अमर तू जो शोहर हो ओ शहीद थी वियो आ जेती मुखे शोहर जो न मुस्तफा जो हाल बुधायो चवंस्ता तुंहिंजो पुट शहीद थी वियो आ ये तो पुट जी गाल न मुखे महबूब जो हाल बुधायो तुंहिंजो भाउ शहीद थी वियो आ जेती मुखे पंहिंजे भाउ जी गाल न बुधायो मुखे मुस्तफा जी गाल बुधायो उस अफीफा ने जब ये सुना तो सुन कर ये कहा ये बतलाओ कि कैसे है शहनशाहे उमम ये चई जने डोड़ंदी आई मुझे महबूबन के डिठई साह में साह आयो जान में जान आई रोई चई थी या रसूल अल्लाह मुझा महबूब मुझो अब्बू अम्मा तव्हां जे मथा कुर्बान थी वने दिल बर जे करे तू सलामत असां जी जिंदगी जी केड़ी हिस्सा ये जहान सब तुझे कदमन जी खाक ता कुर्बान कन पर पो तुझो हक अदा न थींदो मैं भी फिदा मेरे बाबा भी फिदा शोहर भी फिदा ए शाहे उमम तेरे आगे क्या चीज है हम घर लुट जियो आ पर जेथी मुस्तफा तू खुश ही तमा खुश है इहो ईमान खुदा करे त ईमान नसीब थी हते खुबैब खे जने कुरैश मक्का फांसी ते चाढ़े हाने फांसी जण वारा पहिरी साए जो बाह कटियो खंजर सा वरी जान जो गोश्त लाहिन पिया सहाबी चुप करे ज़बान ते नालो ऐं वो आहे कलाम त मुस्तफा ते दुरूद एकड़ो काफिर हते खुबैब के चए तो खुबैब तुंजी दिल चमंदी हुंदी हिंजर त तुंजी जगह ते तुंजो यार मोहम्मद हुजे माज़ चमन लगो ऐ गुस्ताख ऐ बेदीन ऐ मोहम्मद का जा खुदा जा दुश्मन बुद मौजी तमन्ना आहे मुजी जान जा टुकड़ा टुकड़ा करे छडियो गोश्त कुतन के खराए छडियो पर मुजी दिल जी तमन्ना ऐ ईमान यो थो चए त मुझे महबूब जे पैर में मामूली कंडो लगे मां खुबैब ओ बर्दाश्त न थो करे सके सुभान यो सहाबा जो मया जे तो मां डिठो त महबूब जे नक जो पानी हथ के मले चेहरन के पिया मले सुभान बियो छा डिठी व इजा अमरहु मुक्तदरु अमरो उनन के ये डिठम महबूब उनन के हुक्म कन तहु दे हुजूर को कम नसीब फरमाइन त हिय कयो त हु तेरी कोन पिया कर असा वांगुर न अब नमाज पढ़ो रोजो रखो क्यारी खने सही कंदा सी दुआ कर
अब अञा तो ते कहिड़ो क़ुरान मुंह ते घुमायो मुसलमान जे घर में पैदा थियो कलमो जानी थो खबर थी नमाज फर्जा रोज़ो फर्जा हज फर्जा ज़कात फर्जा ये नेकी जा कम फर्जन पोबर थो करी या असां जो ईमान आ पर वाह मोहम्मद मिठे जा सहाबा खुदा करे त असां के वो जज्बो नसीब थे को मीलाद हिन हिकिड़े महीने में कोन मीलाद आशिक हर रोज मल्हाईंदो हर रोज मल्हाईंदो हते ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह वे साईं बगैर बुधाइण जे ओट तो फकीरन के चवंदा आबा अज मीलाद जी महफिल सजाए कुछ खलीफन साईं के चो सही के बिला एकली गाल त बुधायो मीलाद कयो था त तवा का तारीख मुकर्रर कयो न ओट तो ख्याल तो अचे वेठो था मीलाद मल्हायो ऐ सजो साल ता जो सिलसिलो हले पियो जे तारीख मुकर्रर कयो त आसे पासे वारा गिरदो नवाह जा सभई मुसलमान गल थींदा पाण फरमाए बच्चा गालिया नाहे गालिया है मुजो दुनिया भी को मामलो हुंदो आ पेरी मां कोशिश कंदो आया दुनिया भी तुरते उनके हल कया जने ओहो कम न थी सकंदो आ सभई सबब असबाब खुटी पवंदा है पो मां महबूब जो मीलाद मल्हाईंदो आया अल्लाह जी इज्जत जो कसम उन राती मुजो कम थी वेंदो आ मां तो रज़ी बुधाए वजा छड़ तावीज़ जे चक्कर में न हल तो मुस्तफा जो मीलाद मल्हा खुदा जी इज्जत जो कसम मुस्तफा जे मिंबर ते बैठो आया आका जे नहलेन जो तसद्दुक तो के चई तो वना तू मीलाद मल्हा तो जे घर में परेशानी